अर्ज करियां थी ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा साईं। आहियां मां भुलियल ॾाढी अयाणी, ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा साईं। दिलियूं हुटियूं कजनि जीअं हाणे सुभाणे तिर मोरी आहे। सुभाणे सुबुह जो हर को सवेरो उथे सनान जी बाल्टी में गंगा जल थोड़ो विझिजे ऐं थोड़ा तिर विझजनि। सनान थी वियो, पोइ वरी पूजा जीअं हर कोई कंदो ई आहे। जंहिंजे घर में शिवलिंग ऐं सालग्राम आहे ऐं दरबार में भी अचो, शिव मंदिर में, शिवालय देवालय में, उते भी पानी लोटे में गंगा जल ऐं तिर विझी करे ओम नमः शिवाय कजे ऐं भगवान ते भी चढ़ाइजनि। सूर्य नारायण ते भी जल चढ़ायो, उनमें भी तिर ज़रूर विझजनि। ऐं सुभाणे पितरनि खे तर्पण करण जो ॾींहुं आहे, तर्पण कजे। पाणी जो लोटो स्टील जो हुजे, थोड़ो थी सके कचो खीर विझो, भले खंड विझो ऐं कारा तिर। ओम सूर्याय नमः, पहिरों अर्पण को तर्पण, सर्व पितरों को अर्पण हो। ये सुभाणे जो ॾींहुं ख़ासि आहे। मकर राशि में सुभाणे सूर्य नारायण प्रवेश कंदो। असां ज्योतिष जे हिसाब सां इन जी महिमा आहे। असांजो इन ॻाल्हियुनि ते पवण जो कोई घणो मक़सदु न आहे, पर जंहिं शइ जी जेका महिमा आहे उहा त आहे। सुभाणे खूब पहिरों त तिर ऐं मूरी, पाण सिंधी चवंदा आहियूं मकर संक्रांति न पाण चवंदा आहियूं तिर मूरी आहे, त तिर ऐं मूरी अग्नि में विझबी आहे ऐं तिर ऐं मूरी दान कबी आहे, न्याणी खे, ब्राह्मण खे, गांइ खे। ऐं पाण खाइण सां भी पुण्य मिलंदो आहे। ऐं सुभाणे जप खूब कजे। उत्तरायण जो त ध्यान जो अलग ही महिमा थींदी आहे। ऐं दान, भागवत महापुराण में नारद मुनि ऐं युधिष्ठिर जे विच में चर्चा आहे। दान कॾहिं कॾहिं कजे। उनमें अक्षय तृतीया, अखंड टी जी पाण खे ख़बर आहे, उन ॾींहुं दान जो वॾो फल थींदो आहे। ॿियो उन खां पोइ उत्तरायण ऐं दक्षिणायण जंहिं ॾींहुं थिए, जंहिंखे आयाण चइबो आहे, उहो सुभाणे आहे। सुभाणे त हर प्रकार जो हर कोई दान करे। भई वस्त्र कोई नथो करे सघे, हिकिड़ो नेपकिन ई कयो, पर हर शइ कजे। कंबल दान, जेको जेका हिते अन्न दान, जल दान, पैसो दान, रोटी जी थाली भी काथे कढी करे संत ब्राह्मण जे घर मोकिलियो। गांइ खे खारायो। तिर विशेष हुजे, मूरी भी ज़रूर हुजे, पर सुभाणे ॾाढनि प्रकारनि जो दान कजे। खीर दान कजे, चाय पत्ती दान कयो, खंड दान कयो, लूण मिर्च जेको जेको साईं कराए। जाते सहज न थियो सुभाणे खूब आयाण आहे। सुभाणे आयाण माना संधि। आयाण ॾींहुं भागवत महापुराण में वर्णन आहे दान करण जो फल ॾाढो घणो थींदो आहे। ऐं जप करण जो, स्नान वरी गंगा में। हाणे सुभाणे गंगा में पाण हली त न सघंदासीं। ऐं साल में हिकु दफ़ो थींदो आहे, सारे तीरथ बार बार गंगा सागर एक बार। हलिया न मां सां गॾु गंगा सागर केरु केरु करे आयो? हल भाई ॿियो दादा करे आया, ॿ टियों कोमल करे आई आहे, टे गंगा सागर पाण करे आया, तव्हां बि करे आया? हलो वाह भाई वाह। त होॾे हलियासीं जगन्नाथपुरी ऐं काॾे कलकत्ते हलियासीं स्वामी विवेकानंद जे आश्रम ते ऐं गंगा सागर गॾु कयोसीं, है न? आओ हावड़ा में घुमी आया न। आओ ऐं ट्रेन जे टाइम ते भॻा बि वियासीं न, हर कंहिंखे आख़िर में स्टेशन ते पहुता भॼ बजां। कुल मिलाए करे सुभाणे आयाण त खूब दान पुण्य कयो, खूब जप कजे ऐं अमृत वेले गंगा जल जी स्नान। सुभाणे हूअं त हरिद्वार में भी माण्हू स्नान करण वेंदा नी, सरकार पाबंदी विधी आहे। सुभाणे खां हिकु महीने जो मेलो लॻंदो आहे, 7 ॾींहं खां किथे प्रयाग में। त ओॾे जी बि स्नान जी महिमा आहे। ऐं टियों महिमा थींदी आहे गंगा सागर जी, साल में हिकिड़ो ई ॾींहुं। त ओॾे पाण नथा हली सघूं, लेकिन गंगा जल घर में आहे। हर को गंगा जल घर जी बाल्टी में विझी, तिर विझी स्नान करे सुभाणे को ॾींहुं सजायो कयो। ऐं आख़िरी ॻाल्हि, 17 तारीख़ खां माघ मास शुरू थिए थो।
सर्वश्रेष्ठ महीनो गीता में इन जी महिमा ॾाढी आहे। गीता पढ़नी ना है, छड़ो न्याणी की शादी में ॾियणी कोन्हे, या कोर्ट में छड़ो कसम न खाइण वार में जो बोलूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा। गीता पढ़ण और मथे में विहाइण जो विषय, अमल करण जो विषय आहे। तो भगवान चयो महीननि में मांग जो महीनो माया। तो मांग महीनो शुरू थिए तो हिकु महीनो पाण सुबुह जो 8 खां 9 पहिरियों ध्यान कंदासीं, पोइ सत्संग शाम जो 6:30 बजे रोज़। उते आश्रम हर कोई अचे, नथो अची सघे तो मोबाइल के माध्यम से हर कोई पाठ सामूहिक गॾु कंदासीं। शिवधारामृत पाठ विश्व ते आयल महामारी जो दुख भी दूर थिए, असांजे जीवन में भी जेके दुख हलन था दूर थियनि। 6:30 खां 7:30 पहिरियों शिवधारामृत पाठ, पोइ थोड़ो सत्संग, पोइ आरती भी गॾु कंदासीं। जो सॼो महीनो मल्हाईंदासीं। 17 जनवरी खां 16 फरवरी उमास आहे, मांग महीने जी। तेस ताईं पाण सभई आनंद वठंदासीं। 16 फरवरी ताईं महीनो पूरो थींदो। सो कुल मिलाए करे विषय हले थो भगवान जे लाइ जेको बि कयूं, जीअं भॼन कयूं त ईअं घणा छा कंदा आहिनि, टेप लाइ छॾंदा, पोइ ॻाल्हाईंदा वेही ॿियनि सां। भगवान जे लाइ जेको बि कयूं उहो विशेष कयूं। ऐं असां ते अॼु जे सत्संग सिखियाऊं कृपा आहे त उहा शल बणी रहे। अहिड़ा कर्म कयूं, मन में इहो अहंकार न अचे त असांजो थी वियो, असां त खोड़ कयो आहे, असांजो त हीअं, असां त हीअं न। बाबा करिए भी डरिए, न करिए भी डरिए। ऐं हिननि ॾींहंनि में तिर दान बि कयो महीनो पूरो, ऐं तिर खाइण सां बि शरीर स्वस्थ रहंदो आहे। इहो बि हर कोई ध्यानु रखे, हॾियूं मज़बूत थींदियूं। अॼुकल्ह हर को चवंदो मूंखे चक्कर था अचनि, त चक्करनि खां बचणो आहे त छड़ो तिर रोज़ खाओ, फकियो 1 चमच, ऐं तिरनि जो सॼो महीनो दान कजे। बाबा शिव भजन से कृपा करे। बोल बाबा शिव भजन साहिब। मैं